औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलइन अज़क़नल इंसाना मिन्ना रहमतन सुम्मा नज़अनाहा मिन्हु इन्नहु लयऊसुन कफ़ूर वलइन अज़क़नाहु निअमा बअद ज़र्राअ मस्सतहु लयक़ूलन्न ज़हबत सय्यिआतु अन्नी इन्नहु लफ़रिहुन फ़ख़ूर सदक़ल्लाहुल अज़ीम। इन टिन आयतुनि जे अंदरि अल्लाह ताला इंसान जे ॿिनि हालतुनि खे ज़िक्र कयो आहे, इंसान जे ॿिनि मिज़ाजनि खे ज़िक्र फरमायो आहे। त इंसान जा उहे मिज़ाज कहिड़ा आहिनि? फरमाए थो वला इन अज़क़नाहु निअमा बअद ज़र्राअ मस्सतहु लयक़ूलन्न। त हिकिड़ो उहो इंसानु आहे, अल्लाह ताला फरमाए थो त जॾहिं असां उनखे पंहिंजी नेमतुनि जो मज़ो चखाईंदा आहियूं, पंहिंजी रहमत जो मज़ो चखाईंदा आहियूं, पोइ हुनजो रहमत जो मुख़्तलिफ़ सूरतूं हूंदियूं आहिनि। यानी कि माल जी सूरत में अल्लाह ताला उनखे रहमत ॾींदो आहे, या बरकत जी सूरत में अल्लाह ताला उनखे रहमत ॾींदो आहे, औलाद जी सूरत में, या फ़सुल जे अंदरि बरकत थींदी आहे। यानी कि दुनिया जे अंदरि अल्लाह ताला उनखे खोड़ सारनि तरक़ियुनि सां ऐं इज़तुनि सां ऐं शोहरतुनि सां नवाज़ींदो आहे। ऐं इन खां बाद में यानी अमीर थियण खां बाद में जॾहिं इंसान खे अल्लाह ताला ग़रीब कंदो आहे, त अल्लाह ताला कॾहिं कॾहिं कंहिं इंसान खे ॾेई करे आज़माईंदो आहे ऐं कॾहिं कंहिं इंसान खे अल्लाह ताला खसे करे आज़माईंदो आहे। त जंहिंखे अल्लाह ताला पहिरियां रहमत जो मज़ो चखाईंदो आहे ऐं नेमत जो मज़ो चखाईंदो आहे, उन खां बाद में उनखे गुरबत जे अंदरि मुब्तला कंदो आहे ऐं उनखे अल्लाह ताला ग़रीब करे छॾींदो आहे, त उहो इंसानु अल्लाह ताला जो नाशुक्रो थींदो आहे। ऐं इन्नहु लयऊसुन कफ़ूर, यानी उहो अल्लाह ताला जे खां नाउमीद थी वेंदो आहे। उहो सम्झंदो आहे त हाणे मूंखां हमेशह जे लाइ हीअ दुनिया खसी वई आहे ऐं हमेशह जे लाइ मूंखां हीअ नेमत खसी वई आहे ऐं अॻिते मूंखां न मिलंदी। हालांकि जेको अल्लाह ताला पहिरियां नेमत ॾेई सघे थो, त बाद में बि अल्लाह ताला नेमत ॾेई सघे थो। ऐं फरमाई गफ़ूर, यानी उहो नेमत जे मथां नाशुक्री बि कंदो आहे। हालांकि अल्लाह ताला जी नेमत तूं पहिरियां इस्तेमालु करे चुको आहे ऐं अल्लाह ताला जी रहमत जो मज़ो तूं पहिरियां चखे चुको आहे, त उनजो तूं नाशुक्रो न कर ऐं तोखे उनजे मथां नाशुक्रो न थियणु घुरिजे। त अल्लाह ताला बसा औकात पहिरियां नेमत ॾेई करे वरी बाद में इंसान खे खसे करे बि आज़माईंदो आहे। जीअं हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो बरगुज़ीदा नबी हुयो, त अल्लाह ताला उनखे दुनिया जे अंदरि हर शइ ॾिनी, लेकिन उन खां बाद में अल्लाह ताला हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम खे आज़माइश जे अंदरि मुब्तला कयो। अल्लाह ताला उनखां दुनिया खसी, उनखां जॻह बि खसी ऐं एतिरे क़दुरु जो हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम खे बीमारी लॻी ऐं उनखां जवानी बि घटिजी वई। लेकिन उनजे बावजूद बि हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो नबी हुयो, सब्र कयईं ऐं कॾहिं बि पंहिंजी ज़बान जे मथां नाशुक्री जा अल्फाज़ न आंदईं ऐं कॾहिं बि कंहिं शैतान जी चए में न आयो। त इंसानु जॾहिं अल्लाह ताला इंसान खे अहिड़े क़िस्म जे हालात जे अंदरि जेकॾहिं मुब्तला करे, त उनखे सब्र करणु घुरिजे। वलइन अज़क़नाहु निअमा बअद ज़र्राअ मस्सतहु लयक़ूलुन्न। त हिकिड़ो ॿियो इंसानु हूंदो आहे, यानी हिकु ॿिए इंसान जे मिज़ाज खे अल्लाह ताला ज़िक्र कयो आहे। त हिकिड़ो उहो इंसानु आहे जंहिंखे असां पहिरियां नेमत जो मज़ो चखाईंदा आहियूं, यानी पहिरियां उनखे तकलीफ़ पहुचंदी आहे, या पहिरियां उहो इंसानु ग़रीब हूंदो आहे ऐं हर क़िस्म जे एतबार सां कोई उनखे सुञाणींदो बि न आहे, यानी दुनिया जे अंदरि उनजी इज़त बि न हूंदी आहे, पहिरियां ग़रीब हूंदो आहे, वरी बाद में अल्लाह ताला उनखे नेमत सां नवाज़ींदो आहे, शोहरत ऐं औलाद सां नवाज़ींदो आहे ऐं माल ऐं दौलत सां नवाज़ींदो आहे। त उहो इंसानु छा चवंदो आहे? लयक़ूलन्न ज़हबत सय्यिआतु, हाणे मूंखां हर बीमारी ख़तमु थी वई ऐं हाणे मूंखां गुरबत ख़तमु थी चुकी आहे ऐं हाणे मूंखां जेके मुंहिंजा गुनाह हुया उहे ख़तमु थी चुका आहिनि। लिहाज़ा हाणे जेका मूंखे अल्लाह ताला रहमत ॾिनी आहे ऐं नेमत ॾिनी आहे ऐं हाणे मां नेमत जे अंदरि अची चुको आहियां, त इहा नेमत मूंखे हमेशह हूंदी। ऐं उहो इंसानु ईअं न सम्झंदो आहे त अल्लाह ताला मूंखे गुरबत खां बाद में अमीर कयो आहे, लिहाज़ा इन हालत में मूंखे सब्र करणु घुरिजे ऐं अल्लाह ताला जो शुक्र करणु घुरिजे। त खोड़ सारा दुनिया जे अंदरि उहे माण्हू हूंदा आहिनि जेके जॾहिं बादशाह थींदा आहिनि या उनखे दुनिया जे अंदरि को उहिदो मिलंदो आहे, यानी गुरबत खां हटी करे अल्लाह ताला उनखे जॾहिं अमीर कंदो आहे, त उहे गोया की अल्लाह ताला खे विसारे छॾींदा आहिनि ऐं गाफ़िल थी वेंदा आहिनि ऐं उहे ईअं सम्झंदा आहिनि त हीअ असांखे मौक़ो मिलियो आहे, लिहाज़ा हिन जे अंदरि असां जेको बि कयूं उहो असांजे लाइ जाइज़ आहे। त अल्लाह ताला फरमाए थो इन्नहु लफ़रिहुन फ़ख़ूर, ऐं उहो इंसानु उन वक़्तु वॾाई कंदो आहे ऐं तकबुर कंदो आहे त मां हमेशह हाणे अमीर रहंदुमि ऐं हाणे मुंहिंजो नालो अमीरनि जी लिस्ट में अची चुको आहे। हालांकि अल्लाह ताला इंसान खे कॾहिं कॾहिं ॾेई करे आज़माईंदो आहे ऐं कॾहिं खसे करे आज़माईंदो आहे। त हिकिड़ा इंसान उहे हूंदा आहिनि जंहिंखे अल्लाह ताला ॾेई करे आज़माईंदो आहे। जीअं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो नबी हुयो ऐं उन अल्लाह ताला खां दुआ घुरी ते अल्लाह मूंखे अहिड़ी बादशाही ॾिए जो दुनिया जे अंदरि कंहिंखे बि न मिले। त अल्लाह ताला हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे बादशाही ॾिनी ऐं उनजी बादशाही एतिरी हुई जो उनजो हुकुम हवा जे मथां हलंदो, उनजो हुकुम पखियुनि जे मथां ऐं दुनिया जे अंदरि जेके बि जानवर हुआ उनजे मथां उनजो हुकुम हलंदो ऐं उहे समूरा उनजे ताबे हुआ, जिनात बि उनजे ताबे हुआ। त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे लाइ अचे थो त उहो महीननि जो सफ़रु हिकिड़ी शाम या हिकिड़ी सुबुह जे अंदरि कंदो। अल्लाह ताला उनखे एतिरी बादशाही ॾिनी, लेकिन उनजे बावजूद बि
हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमाईंदो त अल्लाह ताला मूंखे इन जे करे ॾिनो आहे त जीअं अल्लाह ताला मूंखे आज़माए सघे त अल्लाह ताला हीअ जेका बादशाही मूंखे ॾिनी आहे इहा हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे आज़माइण लाइ ॾिनी आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हिकु दफ़े पंहिंजे घोड़नि जे अंदरि मशगूल हुयो, उन नवां घोड़ा घुराया, लेकिन उहे घोड़ा बि जिहाद जा घोड़ा हुया, यानी अल्लाह ताला जे राह में सर्फ थियण वारा घोड़ा हुया, लेकिन उन्हनि जी मशगूलियत में इन खे ॾिसण में देखभाल में एतिरो त गाफ़िल थी वियो जो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी मग़रिब जी नमाज़ हली वई त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे इंतिहाई गम थियो ऐं इंतिहाई पेशेमान बि थिया। उन खां बाद में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बि पंहिंजा समूरा घोड़ा अल्लाह ताला जी राह में सदको ऐं ख़ैरात करे छॾिया। त इंसान खे अल्लाह ताला कॾहिं कॾहिं दुनिया ॾेई करे आज़माईंदो आहे त ॾिसां इहा दुनिया इन खे मुंहिंजी नमाज़ खां या मुंहिंजी यादि खां गाफ़िल करे थी या नथी करे। इल्लल्लज़ीन सबरू व अमिलुस्सालिहात, ऐं इन आयत में अल्लाह ताला उन माण्हुनि जो ज़िक्र कयो आहे जेके इन क़िस्म जे हालात खां, इन क़िस्म जे मिज़ाजनि खां मुस्तस्ना आहिनि, यानी जेकॾहिं उन जे मथां तकलीफ़ ईंदी आहे त तकलीफ़ में सब्र कंदा आहिनि, ऐं जेकॾहिं उनखे अल्लाह ताला नेमत ॾींदो आहे त उन नेमत में अल्लाह ताला जो शुक्र कंदा आहिनि। ऐं उहे माण्हू केरु आहिनि, फरमाईं त इल्लल्लज़ीन सबरू, मगर उहे माण्हू जेके सब्र कंदा आहिनि, व अमिलुस्सालिहात ऐं नेक साले अमल कंदा आहिनि, उलाइका लहुम मग़फ़िरतुन व अजरुन कबीर, उन जे लाइ अल्लाह ताला वटि तमामु वॾी बख़्शिश बि आहे ऐं तमामु वॾो अजुर आहे जेको क़यामत में उनखे अबदी नेमतुनि जी सूरत में मिलंदो। अल्लाह ताला खां दुआ अमल करण जी।